कदम धो कोई धोखो मिले तो जज्बात में, हर कदम धो कोई धोखो मिले तो जज्बात में। जज्बात 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 जज्बात। हाणे हाणे मां उन छोकिरी खे ॾिठो थो अचां। इहा ई हक़ीक़त आहे शानू। हुयो केरु माण्हू? तो सुञा तो हुनखे? सचो आहीं शानू, वाकई वॾो खड़पील आहीं। तूं एतिरो अॻिते निकिरी आई आहीं जो पोइ हिते लियो बि पाइण मुनासिब नाहे। हर तरफ़ खां तोखे नफ़रत जा लफ़्ज़ मिलंदा। हू पाण खे हितां जो रईस तो समझे, अदा तव्हां हुनखे सबक सेखारियो त आइंदा हो मुंहिंजे पाछे खां बि ख़ौफ़ खाए। मां आकाश खे ज़िंदगी भर जो अहिड़ो सबक थो सेखारियां जो हू कॾहिं बि तुंहिंजो नालो न वठंदो सीरत। अदा साईं, अवां मूंखे यादि कयो, असां सभु हिक ई अङण में नंढपण खां वठी खेॾिया आहियूं। जी अदा साईं, कॾहिं बि हिक ॿिए खां शिकवा शिकायतूं कोन रहियूं आहिनि। हर कदम धो कोई धोखो मिले तो जज्बात में, हर कदम धो कोई धोखो मिले तो जज्बात में। यार आकाश, शिराज खान तो लाजवाब इंसान है। मूंखे इहा उम्मीद कोन हुई त हू तव्हां सां सुठे नमूने पेश ईंदो। यार मूंखे यकीन हुयो त शिराज साईं ईअं ई कंदो, छो त हुनखे हुनजी भेण जी ख़बर आहे। हुनजो नंढे हूंदे खां ई न दिमाग़ जो कान फिरियल आहे। हाणे तोखे बि त सीरत सां सुठे नमूने सां पेश अचणु घुरिजे। इख़लाक़ जे दायरे में जेकॾहिं बद अख़लाक़ी कयईं न त पंहिंजी ज़बान बि तलवार खां तेज़ आहे। पोइ त शिराज साहब खे बि तकलीफ़ थींदी। न यार, मां ॼाणा थो त ईअं न थींदो। मोहब्बत इन्हनि ॻाल्हियुनि खे नाहे ॾिसंदी शिराज। शिराज, अव्हां न, तूं करे ॻाल्हाए। छो तो तड़पाई पाण खे शिराज? जेको तो फ़ैसिलो कयो आहे उहो आसमान ते लिखियलु आहे। मुंहिंजो मुल एतिरो नाहे जेतिरो तव्हां लॻायो आहे। मां त पाणीअ में भिकल ख़त आहियां जंहिंजा अखर ई टही चुका आहिनि। साहिरा, जो कुछ भी आहे हिन वक़्तु तुंहिंजे ई लारे आहे। हुनखे हमेशह लाइ पंहिंजो बणाए। इहो तुंहिंजी इंसानियत जो वॾो कारनामो हूंदो। साहिरा खे पंहिंजो बणाए शिराज। मां साहिरा खे पंहिंजो बणाईंदुसि, न त हूअ हिन दुनिया में अकेली रहिजी वेंदी, ऐं मां हुनखे अकेलो थियण कोन ॾींदुसि। जज़्बात 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 जज़्बात। कंहिंजी ॻाल्हि हुई शिराज?
फरज़ाना मुंहिंजो हिकु दोस्त आहे, उन जो हादसो थी वियो आहे, मूंखे वञिणो पवंदो। शहर त आहे न। फरज़ाना ॻाल्हि सॼी न ॿुधाई, बसि एतिरो चयईं त मूंसां हादसो थियो आहे ऐं प्लीज़ मूंखे वञिणो आहे। वापसी थींदी या न? दुआ कर त अलाह साईं ख़ैरु करे। जेकॾहिं का ख़ैर जी ॻाल्हि न हूंदी त पोइ सुबुह थी वेंदी। ठीकु आहे? अलाह साईं ख़ैरु कंदो। थैंक यू। अल्लाह हाफ़िज़। तव्हां हिन वक़्तु उथितो वेठा आहियो? वीरू बाबा, अॼु मां हिकु फ़ैसिलो करण वारो आहियां। फ़ैसिलो? कहिड़ो फ़ैसिलो? तव्हां घबरायो न, उन फ़ैसिले में तव्हां बि हूंदो। फ़िलहालु तव्हां गाॾी मां सामान लाहियो। ठीकु आहे बाबा। छा पिया चिताए ॾिसो शिराज़? लॻे थो त अव्हां जी चपनि मां को वॾो सवाल निकिरण वारो आहे। जंहिं शाम घड़ी जो मूंखे इंतज़ारु हो, अॼु क़िस्मत उहे समूरियूं ख़ुशियूं मुंहिंजी झोलीअ में विझी छॾियूं आहिनि। शिराज़, मुंहिंजे दिलि ते लॻल दाग़ तव्हांजे कुर्ब जे कतरनि धोई छॾिया आहिनि। हाणे मूंखे ॿियो कुझु बि न घुरिजे। मूंखे अव्हां जे कंहिं बि फ़ैसिले खां को बि एतिराज़ न आहे, पर सोचां थी त किथे हिन फ़ैसिले सां अव्हां जी पहिरीं ज़ाल फरज़ाना खे को ॾुख न पहुचे। फ़िलहालु कुझु वक़्त लाइ इन ॻाल्हि खे राज़ रखणो पवंदो, जेसीं ताईं माहौल सेट थिए। शिराज़, मां अव्हां सां वाइदो थी कयां त मां फरज़ाना जी पाहज न, पर हुन जी नौकराणी थी रहंदसि। पर हाणे आकाश सां दुश्मनी जो ऐलान थींदो त अञा तुंहिंजे मन में ज़ंग आहे छा आकाश जे लाइ? हाणे त मां विख विख ते आकाश जे लाइ अज़ाब बणिजी वेंदसि। हुनखे सुख जो साह मां बि खणण कोन ॾींदसि। तूं हिते वेठो आहीं? तारी यार मां स्टेशन ते ॾिसी आयो आहियां। अमीरा, इहो चई छा थो तूं? वाकई? हा दोस्त, मां हाणे ॾिसूं थो अचां। हू स्टेशन ते वेठी हुई ऐं मां गाॾीअ जो टाइम बि पुछी आयो आहियां। हुन में कुझु लेट आहे। हर कदम धोको ही धोको मैंने तो जज्बात में, हर कदम धोको ही धोको मैंने तो जज्बात में। जीअं अदा जो दिलि राज़ी थिए, मां हुन ॻाल्हि जो ख़्यालु रखियो आहे न। पर छा सीरत? पर हाणे आकाश सां दुश्मनी जो ऐलान थींदो त अञा तुंहिंजे मन में ज़ंग आहे छा आकाश जे लाइ? हाणे त मां विख विख ते आकाश जे लाइ अज़ाब बणिजी वेंदसि। हुनखे सुख जो साह मां बि खणण कोन ॾींदसि। आकाश त मुंहिंजो हिकु रूप ॾिठो आहे, पर मुंहिंजा त हज़ारे रूप आहिनि। सीरत, नफ़रत में कुझु बि न आहे रखियो। मोहब्बत पोख ऐं मोहब्बत लोण, इहा आहे रियल लाइफ। अनम, मां सिर्फ़ ऐं सिर्फ़ आकाश जी दुश्मन आहियां ऐं हुनखे समूरी ज़िंदगी न बख़्शींदसि। सच चवां सीरत, नफ़रत में कुझु बि न आहे रखियो। जेको फसल पोखे थी उहो ज़हर जा संग पैदा कंदो। उहे सभई संग आकाश खे कटणा पवंदा ऐं हा, खाइणा बि हुनखे पवंदा। इट्स ओके, जेका तुंहिंजी मर्ज़ी।
हल हाणे तोखे ज़मीनों ॾेखारियां। आ गोलो इतने रखिए। आ गोलो इतने रखिए। आ दिया। हरिओम है। क्यों? अरे यार शानू तू हिते वेठो आई तारी यार मां स्टेशन ते ॾिसी आयो आहियां। अमीरा यो चई छा थो तूं वाकई? हा दोस्त मां हाणे ॾिसूं थो अचां हू स्टेशन ते वेठी हुई ऐं मां गाॾीअ जो टाइम बि पुछी आयो आहियां हुन में कुझु लेट आहे। हाँ अॼु हीअ शानो खां न बचंदई। सभु पलांद कंदो सां सभु। आहे ख़ैर त आहे। मज़ाक कई मां ॿियो छा? मज़ाक अहिड़ी मज़ाक उहो बि उन चरे माण्हू सां। पुट जेकॾहिं उनखे छोरी नज़र न आई न त मोटी अची अहिड़ा पादर ठोकी अथई जो यादि कर। मां बि चवंदो मांसि के ॿी सवारी में वई हली। साहब माखी वठंदो? यार सजाद लगे तो तुझे नसीब में असुल माखी मिली वई। गणिया मामा? साईं हूअं त 3000 में खपाईंदो आहियां पर तव्हांखे 2500 में ॾींदुसि। आहे त सची न? बिल्कुलु तव्हां भले वञी फ्रिज में रखो। यार मामा माखी यारा माण्हू सुठो थो लॻे। जेकॾहिं 2000 में ॾे त बिस्मिल्लाह। ॻाल्हि ॿुधो मां तोखे हिन जा 5000 ॾींदसि। भेण मां हिननि सां सौदो करे छॾियो आहे। इहा माखी मूंखे घुर्जे। ज़ोर जी मेहंदी आहे छा भेण? तोखे माखी न ॾींदुसि। मूंखे भले कोई लख रुपया ॾे न त बि ही माखी न ॾींदुसि। त तूं ही माखी मूंखे न ॾींदे? हाँ अॼु ख़बर पई त तूं सीरत न बदसीरत आहीं। ऐं तूं बदतमीज़ आहीं। जेकॾहिं तूं शिराज साहब जी भेण न हुजे हा न त मां तोखे सम्झाए छॾियां शराफ़त सां हली वञे। ऐं मां तोखे हथ रोकण जो जवाब ज़रूर ॾींदसि। हलो त तूं हितां टर। महिरबानी अदा। महिरबानी साईं। जेकॾहिं तव्हां न हुजो त हीअ त मुंहिंजो हशर ख़राबु करे छॾिया। केरु आहे ही? रेस शिराज जी लागर्स भेण सीरत। ही उहा आहे जंहिंजे लाइ चवंदा आहिनि त कंहिंजे मुंहुं न लॻे। अलाह बचायो साईं। पोइ मां हलां थो किथे हू बंदूक न खणी अचे। यार हिन छोकिरीअ ॾाढो तंग कयो आहे माण्हुनि खे। छा ॻाल्हि आहे सीरत? ख़ैर त आहे न? आकाश मुंहिंजी इंसल्ट कई आहे भाभी। तव्हां सभु हुन जी तरफ़दारी कंदा आहियो न। छो कंदो तुंहिंजी इंसल्ट? मां घर वञी पुछी थी अचां। जेकॾहिं तव्हां हुन ते कदम न खयो न त मां आकाश जो सिर पाण खणंदसि। सीरत तूं बसि मूं ते छॾे ॾे। मां पाण ॾिसां थी हुनखे। परेशान न थी। ॾिस जयानम हाणे भाभी हुन जी कीअं बेइज़ती थी करे। काल के तूफ़ान करे छॾी नुमड़ी आहे न। हाणे बसि कर। हाणे ॾिस जयो त मां हुन जो हशर कीअं थी ख़राबु करायां। अमीर मूंसां टोपियूं करे न ॿुधां न तोखे त हे टोपियूं छा थी थी। शानू मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। शानू न विड़ अमीर सां हिन तोसां मज़ाक कई हुई। अरे हथ कट देने के ॿुधायां त मज़ाक कीअं थींदी आहे। छॾ मूंखे शानू। शानू न कर शानू। चरियो थी वियो आहीं छा तूं? छो थो मीरे खे धकणी? पर ही छोकिरीअ जे करे दोस्त सां थो विड़ी। ही हाणे लाइन खां निकिरी वियो आहे। ॼञ पराई अहमक नचे ही बि हाणे उहो कमु आहे। पराई छोकिरीअ जे करे हीउ अंधो थी पियो आहे। हाणे हिनखे दोस्तीअ जो बि ख़्यालु न आहे रहियो। तव्हांखे ख़बर न आहे त उहा छोरी मूंखे छा चई वई आहे। अरे हरामी ॿार चई वई आहे मूंखे। सच त इहो ई आहे न शादी।
इन में उन छोकिरीअ जो कहिड़ो कसूर? तो उनजी ज़िंदगी बर्बाद करे छॾी आहे। हाणे हू कहिड़ो मुंहुं खणी करे पंहिंजे मालिकनि ॾे वेंदी? इहा त हक़ीक़त आहे शानू। जेकॾहिं हू हितां भॼी न निकिरे हा त छा शर्त आहे हुनजो? बसि कर, घणो न खोलाए असांखे। शानू, घणी छोकिरियुनि खे सब्ज़ बाग ॾेखारे उन्हनि खे ब्लैकमेल करे उन्हनि जी ज़िंदगी बर्बाद कई अथई। मां सम्झी वियो आहियां, तव्हां सभु हिकु आहियो। अरे तव्हांखे पहिरियां ख़्यालु न आयो जॾहिं अंबर हिते आई, रियाना हिते आई, तॾहिं तव्हां किथे हो? अंधा हुआसीं उन महिल असां। इहो त शुक्र आहे जो उन्हनि जी इज़त ते को दाग जा को चुटो न लॻो। ऐं तुंहिंजी कूड़ी मोहबत में उहे रुगो पैसा ऐं ज़ेवर तोखे ॾेई वियो। इहो तोखे जस आहे शानू कि तूं हुननि जे पैसे खे लुटियो, हुननि जी लोईअ ते को दाग न लाथई। बकवास बंदि कयो पंहिंजी। शानू जेको अॼु तव्हां वटि हिते आहे न, केरु मोटी कोन ईंदो तव्हां ॾे। शादीअ सां गॾु तोखे नई ज़िंदगीअ जी मुबारक हुजे। मुबारक क़बूल पई। तोखे भी शादी जी मुबारक हुजे। तारन भरी सुहाग जी रात में मां कहिड़ा वचन कया अथसि? छो आहे मूंखे शिराज़ जी एतिरी उकीड़? या अल्लाह, मुझे वरना खैर का जा। हर कदम धोको ही धोको मिले तो जज्बात में। हर कदम धोको ही धोको मिले तो जज्बात में। आकाश किथे आहे ऐं छो तो सीरत सां होड़ करे? भाभी, आकाश ॿाहिरि आहे। मूंखे चई तूं हल त मां अचां थो। ॿियो त असां सीरत सां होड़ नथा कयूं। हूअ पाण आकाश खे ॻिची में थी पए। हूअ यूनिवर्सिटीअ खां असां सां चीट पियल आहे ऐं काल्ह माखी वारे सां बि जहिड़ो कयो अथई। ॿियो न, पर शिराज खान बि ॾुख कंदो त मुंहिंजो ख़्याल बि न आहे न। हिकु ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे। वैसे शिराज खान अहिड़ी भेण खे पढ़ाए छो नथो छॾे? ख़ैर निसार, ॿी ॻाल्हि ॿुध। कहिड़ी अदा साईं? निसार, तूं ख़ुशि नसीब आहीं। अहिड़नि ॾींहंनि में आयो आहे जो सचल साईं जो मेलो पियो लॻे। पोइ त सचल साईं जी दरबार ते ज़रूरु हाज़िरी भरबी ऐं मेलो बि घुमबो। हेल गर्मियूं बि ॾाढियूं हूंदियूं। वई दाहूं वरी कहिड़ी थधि हूंदी, पर पोइ बि हिन भेरे एतिरी गर्मी न हूंदी। ही आकाश अलाए किथे रहिजी वियो। अचे या त गॾिजी मानी खाऊं हां। शादीअ सां गॾु तोखे नई ज़िंदगीअ जी मुबारक हुजे। मुबारक क़बूल पई। तोखे भी शादी जी मुबारक हुजे। तारन भरी सुहाग जी रात में मां कहिड़ा वचन कया अथसि? ये वचन ऐं वाइदा इंसान जे एतबार खां मथे न आहिनि शिराज़। ही सायरा हाणे तुंहिंजी अमानत आहे। छो मुझे मुखाने जो घावड़जी वही आहे। छो आहे मूंखे शिराज़ जी एतिरी उकीड़? या अल्लाह, मुझे वरना खैर का जा। हिन प्यार जी पलकुनि में तोखे एतिरो ज़रूरु चवंदुसि सायरा त फरज़ाना
फरज़ाना मुंहिंजी ज़िंदगी अथई। उन जी इज़त मूंखे पंहिंजी ज़िंदगी खां वधीक प्यारी हूंदी शिराज़। खुदा पाक मूंखे उन्हनि पहाजुनि में न करे जेके दिल में नफ़रतुनि जा नांग पाले के हक़दार सां वैर रखंदियूं आहिनि। ज़िंदगी में कॾहिं बि अहिड़ी कैफ़ियत न थी आहे। अॼु छा आहे छो मूंखे अहिड़ी तांग लॻी आहे? तूं केरु आहीं, छा आहीं, तुंहिंजो माज़ी छा आहे, इहो कॾहिं बि पुछण जी ज़रूरत कोन कंदुसि। हाणे तूं मुंहिंजी ज़ाल आहीं, नंग आहीं मुंहिंजो। तुंहिंजे अखियुनि जो कजल जेकॾहिं लुड़कनि में लही वई त मां सही न सघंदुसि। मुझे लुड़कन खे न रोकजनि शिराज़, छो जो मूं पंहिंजे माज़ीअ खे दर्द बणाए छॾियो आहे। मां सम्झां थो सायरा, छो त हर इंसान हिकु आईनो आहे जंहिंजे पोयां ख़ामोश अखरनि सां हिकु कहाणी लिखियलु आहे। मेरी प्यार जी नगरी में तू प्यार वठई प्यार ने थोरी हयाती मिली मूंखे जी खैरात में हो ही सभु छा थी वियो? पर चवंदा आहिनि त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। रईस बि इहो क़दम खयों, ही हुनजो नतीजो आहे। पर जेको थियो ख़ूब थियो। रईसी रास तो मुंहिंजे अखियुनि जे अॻियां शादी कई हुई। अॼु हुनजो नतीजो बि ॾिठमि। आख़िरी थियणो हुयो। चवंदा आहिनि जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। हर कदम धोको ही धोको मैंने तो जज्बात में। हर कदम धोको ही धोको मैंने तो जज्बात में। मूंखे मोकल ॾियो त मां आदि सायरा खे ॻोल्हे अचां। चुप कर, ये न चओ। हूअ हिते मोटी ईंदी त लोग असांखे छा चवंदो? पची पंहिंजी दुकान ऐं हा ही खण सामान पंहिंजो, न त मां रोड ते फिटी थी कयई। तूं केरु आहीं? बकवास न कर। हाणे मां तव्हांखे ॿाहिरि न छॾींदसि। कॾहिं कॾहिं को ज़रूरी कमु हुजे त भले वञो। फरज़ाना मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। मां नथी गुज़ारे सघां तोखां सिवा। मेले में सवे माण्हुनि तव्हांखे ॾिठो आहे। इहा तमीज़ न आहे जो बगदार जे न्याणियुनि सां तूं उचाट करीं। भली ॾोह हुन छोकिरी जो ई हुजे, पर आहे त न्याणी न। दुनिया असांखे छा चवंदी?